नाज़रीन, बदीन खां अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन में एटलस होंडा कंपनी जी नई CD 70 मॉडल 2027 जी शानदार इफ़्तिताही तक़रीब बदीन जे डीलर मोहम्मद हसन उर्फ़ अपी मेमण ऐं उमेज़ अली मेमण जे शोरूम ते थी गुज़री। बदीन एटलस होंडा पाकिस्तान पारां नई CD 70 मॉडल 2027 जी इफ़्तिताही तक़रीब बदीन जे उमेज़ ऑटोज़ शोरूम ते वॾी जोश ऐं जज़्बे सां मुनक़िद कई वई, जंहिंमें शहर जे वापारी बिरादरी, नेशनल प्रेस क्लब जे साफ़िन, समाजी शख़्सियतुनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ मुअज़्ज़ज़ महिमाननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान नई CD 70 मॉडल 2027 तां पर्दो हटाए बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो वियो, जॾहिं त नई पटी जी ख़ुशी में केक पिणु काटियो वियो। शिरकत कंदड़नि मोटरसाइकिल जी जदीद डिज़ाइन, बहितर कारकर्दगी ऐं जदीद ख़ुसूसियतुनि खे साराहींदे उन खे सारिफ़ीन जी ज़रूरतुनि मुताबिक़ हिकु बहितरीन मॉडल करार ॾिनो। उन मौक़े ते कंपनी जे नुमाइंदनि पंहिंजे ख़िताब में चयो त नओं CD 70 मॉडल 2027 जदीद टेक्नोलॉजी, शानदार फ्यूल एवरेज, मज़बूत कारकर्दगी ऐं ख़ूबसूरत डिज़ाइन सां मुतारिफ़ करायो वियो आहे।